हिकिड़ो ही वक़्तु आहे जंहिंमें असां ॿई गॾु आहियूं। रब पाक तुंहिंजी ज़बान मुबारक करे। मुंहिंजी दिलि हमेशह ई अंदेशनि सां भरियल हूंदी आहे त सुभाणे जी मुठ में अलाए छा लिखियल हूंदो। तोखे ख़बर आहे मुमल त सुभाणे असांजी अॼु जी कुख मां जनम वठंदो आहे। जेकर अॼोको ॾींहुं सफल आहे त सम्झ ईंदड़ ॾींहुं बि सुरो आहे। हीउ जेको इश्क आहे न मल्हार, इन जी राहूं औखियूं हूंदियूं आहिनि। हुकुम क्यों बाबा साईं, करणो छा आहे? सोठा मुंहिंजो सब्र जवाब ॾेई चुको आहे। मुंहिंजी बर्दाश्त ख़त्म थी चुकी आहे। ज़िल्लत ऐं नाकामी जे एहसास मुंहिंजे वजूद खे झोरे छॾियो आहे। हिकु मामूली छोरी मुंहिंजी पूरी सल्तनत जा बुनियाद हिलाए छॾिया आहिनि। सरकार तो एसपी सर अलीअ जी था ॻाल्हि कई। ॿियो कंहिं में दम आहे जो मूंखे लोॾण जो सोचे? हाणे मूंखे इन ई एसपी जो दिमाग़ बि दुरुस्त करणो पवंदो। बाबा साईं, ये मुंहिंजी जान बि तव्हां जे अॻियां हाज़िर आहे। तव्हां हुकुम कयो। वरी बि सोचे वठ सोचा, ॾाढो ॾुखियो टास्क आहे। मतां ऐन टाइम ते कंध कढण जो सोचे वठ। बाबा साईं, जॾहिं चवां थो मां त तव्हां ॼाणो ही सिर ॼणण लाइ बि तयारु आहियां। इन खां अलावा बि मां तव्हांखे ख़ातिरी कहिड़ी ॾियां बाबा साईं? किथे ईअं न थिए सोठा जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां पोइ, बल्कि मुंहिंजो मनसूबो ॿुधण खां पोइ तुंहिंजे मथे मां इहा वफ़ादारी वारी हवाई निकिरी वञे। छो जो एसपीअ खे झुकाइण जो मूंखे ॿियो को तरीक़ो ई सम्झ में नथो अचे। सिर्फ़ इन ई तरीक़े सां शहरोज़ ख़ान हुनजी पोड़गी मां ॿाहिरि निकिरी सघे थो। छा सम्झई? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।